सिंध यूनाइटेड पार्टी पारां सिंध जे वसीलनि ते मुसलसल थींदड़ वालार जे ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं बि बुख हड़ताली कैंप जारी रही। कराची प्रेस क्लब जे अॻियां 24 कलाकनि वारी जेका सिंध यूनाइटेड पार्टी पारां बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई वई हुई, उन में जेके बुख हड़ताल ते वेठल कारकुन हुआ उन्हनि खे सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिंध एक्शन कमेटी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह कारकुननि खे जूस पीआरे उहा बुख हड़ताल ख़तमु कराए छॾी आहे। अचो त उन कारकुननि ऐं अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हूअ उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। अॼोको एहतजाज बुख हड़ताल हुई 24 कलाकनि जी, उहा इन जे लाइ हुई त सिंध यूनाइटेड पार्टी सम्झे थी त बैरिया टाउन जे आड़ में ऐं ॿियनि मनसूबनि जे आड़ में सिंध जे ज़मीननि जी वालार जो सिलसिलो जारी आहे। असां 6 जून ते एहतजाज कयोसीं, उनखे बि सबूताज करण जी कोशिशि कई वई। साईं ज़ैन शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे, 33 एफआईआर हुअनि ऐं ॿिए पासे वरी जेको आहे अञा ताईं ॻोठनि ते हला ऐं हमला जारी आहिनि। 24 कलाकनि जी बुख हड़ताल ही जेका साईं जलाल शाह हींअर सभिनी दोस्तनि खे जूस प्यारे बुख हड़ताल ख़तमु कराई आहे। यकीन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे ऐं बिल्कुलु असांजा सिंपल ऐं सादा मक़सद आहिनि त बैरिया टाउन समेत सिंध जी ज़मीन ते जेका वालार थी पई, जेका कब्ज़े खोरी थी पई, सिंध एक्शन कमेटी सूरत में 6 जून खां जेका जदोजहद जा असां बाज़ाब्ता बुनियाद रखिया आहिनि ऐं अॼु उन तसलसल जो हिकिड़ो हिसो आहे। जेसिताईं मलक रियाज़ ऐं ॿिया जेके मेगा प्रोजेक्ट आहिनि उन तां कब्ज़ो ख़तमु नथो थिए ऐं सिंध सरकार ख़ुशूसी तौर ते उनजे फ़र्ज़ में शामिल आहे, उन कब्ज़े खोरनि खे नथी दिखे, तेसिताईं असांजी जदोजहद उहा जारी रहंदी। असां पंहिंजी धरती जा मुहाफ़िज़ आहियूं ऐं पीपल्स पार्टी सरकार जेको लैंड ग्रैबरनि सां गॾु सिंध खे तक़सीम करण जी कोशिशि करे रही आहे, सिंध खे विकिरो करण जी कोशिशि करे रही आहे। उन लाइ जेको असां 6 जून खां जेको बैरिया ऐं मेगा प्रोजेक्ट्स जे ज़रिए सिंध जी ज़मीनुनि जी वालार जे रोकण जी जदोजहद हुई, उहो तसलसल आहे हुनजो। हिकु तरफ़ सिंध एक्शन कमेटी जे शेड्यूल मुताबिक़ असां जदोजहद करे रहिया आहियूं, पर ॿिए तरफ़ जॾहिं हिते ॾिठोसीं त बैरिया वरी तेज़ी सां हिते ॻोठाणनि खे लॾ पलाण करे ऐं सुप्रीम कोर्ट जे नाले सां फेक जेको पंहिंजो जेके हुते बोर्ड लॻाए, साइन बोर्ड लॻाए ऐं वरी माण्हुनि खे थ्रेड पई करे, त असां महसूसु कयो त कराची में वरी ज़रूरत आहे त असां पंहिंजी तहरीक शुरू कयूं। सिंध हुकूमत भाड़ी थी पई आहे, उहा जेका लुटमार पई करे त हू बि कब्ज़ेगिरीअ जो सोचीनि पिया। चऊं था पंहिंजी सिंध जी ज़मीन खे बचायो, बाबा जेका बचियल ज़मीन आहे उहा बचायो। ईंदड़ नसुल असांजा उते ई थींदा, वॾा थींदा, तयारु थींदा, रहंदा। इलीगल गैर मुल्की जेके इहे अची विया आहिनि अफ़गान परांगी, उहे उन्हनि खे जेको इनकरेज कयो पियो वञे उहो न कयो वञे, ख़त्मु थिए त जीअं वापसि वञे। अच्छा ॿियो सर, इहे संध में जेको वाक़ियो पेश आयो आहे, मला बिरादरी जूं क़बरूं 10 खां 12 क़बरूं खोटे वञे जी, इहो अफ़सोसनाक आहे। असांखे इन ते अफ़सोस आहे, असां इन ते अफ़सोस ई करे सघूं था। ऐं 3 महीननि खां वठी हिते बीमार पिया आहिनि कराची। मूंखे ख़बर कान्हे त छा आहे, पर जंहिं बि कयो आहे इहो न करणु घुरिजे। इंशाअल्लाह ताला इहो ख़तमु थी वेंदो। इहो ॼाणी वणी लाइ कयो आहे, जीअं जीअं रफ़्तार हेॾां असांजी वधे थी, असीं हिनखे त उन वक़्त में अहिड़ियूं साज़िशूं कयूं। हुनजो ज़फ़र शाह जो वास्तो बि पीपल्स पार्टी सां रहियो आहे, हिन वक़्तु बि आहे ऐं सिधी रीति कंहिंखे मुलवस सम्झो था तव्हां? ज़फ़र शाह ग़लती कई आहे, आईंदा इनशाअल्लाह ताला असीं वेंदासूं, इनशाअल्लाह कोन कंदा। सॼी सिंध जे अंदरि 6 जून खां वठी असांजी बैरिया जी जेका नाजाइज़ वालार आहे उनजे ख़िलाफ़ु जदोजहद हले थी पई। अॼु जेका असांजी 24 कलाकनि जी बुख हड़ताली कैंप जी मुहिम जो आगाज़ कयो आहे, जेको हर डिवीज़नल में कंदासीं। शुरूआति असां कराचीअ खां कई आहे। असांजी सिंध एक्शन कमेटी प्लेटफॉर्म तां अवामी राब्ता मुहिम बि हले थी। हिन तहरीक जा 2 हाणे मुख्य मुतालबा आहिनि। हिकिड़ो त जेका ॻोठाणनि जा ॻोठ मिसमार कया था वञनि ऐं जेको आहे बिल्डर माफ़िया जा कब्ज़ा था थियनि। हिन कराची में हीअ 24 कलाकनि वारी बुख हड़ताली कैंप खां पोइ ॿिए मरहले में हैदराबाद में बुख हड़ताल क़ाइमु कई वेंदी। उनखां पोइ सिंध में जेको आहे इहा एहतजाजी तहरीक वसी कई वेंदी। कैमरामैन शामिर राजपूत सां गॾु शाहिद मीराणी, टाइम न्यूज़, कराची।